सुप्रीम कोर्ट में रुबाब के वालिद सूधो 3 भातन के कत्ल केस में रूपोश जवाबदारन के 2 हफ्तन अंदर गिरफ्तार करने जो हुक्म नहीं छो। अदालत पुलिस की रिपोर्ट ते बेएतमादी ज़ाहिर करे छी। चीफ जस्टिस DIG हैदराबाद खान मुखातिब थींदे चयो त जेकर 2 हफ्तन अंदर जवाबदार गिरफ्तार न थिया त वहां उहदे ते रही न सघंदो ऐं नौकरी भी हली वेंदी। सुप्रीम कोर्ट में मेहड़ वाक़े बाबत केस की ॿुधणी थी, जंहिं दौरान DIG हैदराबाद समेत ॿियूं लाॻापियल धुरियूं पेश थियूं। ॿुधणी दौरान DIG हैदराबाद वाक़े बाबत तफ़सीली रिपोर्ट पेश कई, जंहिंखे अदालत गैर तसली बख्श करार ॾेई छॾियो। ज़िलत अदालत पुलिस के 2 हफ्तन अंदर केस में नामज़द जवाबदारन के गिरफ्तार करने जो हुक्म ॾिनो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद DIG हैदराबाद सां मुखातिब थींदे चयो त पुलिस तरफ़ां जमा करायल रिपोर्ट में रुगो हिक राम कहानी आहे। तव्हांखे ऐं तव्हांजे माण्हुनि खे सभु ख़बर आहे असांजे अॻियां कहिड़ी पॉलिसिंग जी ॻाल्हि करे रहिया आहियो। तव्हां रियासती मशीनरी आहियो। पुलिस वारा कागज़ी कार्रवाइन खां ॿाहिरि निकिरनि ऐं 2 रूपोश जवाबदारन के गिरफ्तार कनि। DIG हैदराबाद चयो त पुलिस पूरी कोशिश करे रही आहे त जीअं जवाबदार गिरफ्त में अची वञनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं जवाबदार गिरफ्तार न थिया त तव्हां नौकरी तां फारिग थी वेंदव। तव्हां जूं कोशिशूं खॾु खोटण बराबरि आहिनि। तव्हांखे जेको कमु ॾिनो आहे उहो कमु करे अचो।